ज़ाल वनी महार में हथ विधो छा थो चई कादे तो वनी मदीने ची मदीने त अग में भी वे जी हां अग में वयो हुयुस ईमान जी दौलत वठी आयो हुयुस उन ईमान जे दौलत सा पांजे 80 पाड़न खे फैज़याब कयो थम महबूब जे निगाह सा अज छा थो वठण वनी शुक्रानो अदा करण थो वनी चवे थो हा शुक्रानो ब अदा करण थो वञा पांजे पुनल सा वायदो ब पाड़न थो वञा हेडा अबू समसाम निकतो आ पांजे हिकड़ी डाचिए ते सवार थी सवे ख्वाब सीने में सजाए निकतो आ होडा मदीने वारो मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबू समसाम जे वापस वञण का तो कुछ ही टाइम पो कुछ महीना बाद 12 रबीउल अव्वल ते मुझे करीम आका पांजे करीम रब दे रवाना थिया इन ज़ाहिरी जिस्म सा मस्जिद नबवी के छदे गुंबज़ खज़रा में आरामी फरमा थिया मुझे करीम आका जे जरे उन मदीने जे शहर में वो अबू समसाम पहुतो मस्जिद नबवी में आयो चारई पासा निहार लगो इसे तारा त मौजूद हन पर चंद्र अलाए काथे आ तारा तो मौजूद हन हिक हिक दे निहारण लगो दिसे त हे भी तारो ते चंद्र जे तलाश में आ चो त वरी ने ठिके साहबी सगोरे के ची चवे तो ऐन नबी फीकुम दियो खबर ओ महबूब काथे आ ओ महबूब काथे आ जेडी मलहिन यो सवाल कयो सहाबी सगोरो बुधण वारो समझी वयो लगे तो तही पहरो दफो आयो आ परे खां आयो आ उन सहाबी जे अखड़न में लुड़क लड़ी आया जेडी मल लुड़क लड़ी आया अबू समसाम समझी वयो समझी त वयो पर मुजा दोस्त अजीज थोड़ो दिल में दुखारो भी थी पयो हाने इस दिल में ख्याल कये महबूब सा मुआहिदो कयो हुयम महबूबन पुछो हो त जे कदे तू हलियो वनी मां अर्ज कयो त महबूब मां हलियो वन्या त मुजी अमानत हुजूर फरमायो मुझे वारिस खे उते ऐलान कयई दियो खबर सुने महबूब जो वारिस केरा छा ऐलान थियो गल गल छा ऐलान थियो एकड़ो तारीखी हवालो दिया खुदा करे समझ में जे असल में चाहे त अजकल दोस्तन का मेहनत पुजे कोन थी असा मानू को रात दी निंड्रू पिटायो नेट ते वठ वठा पिता मेहनत कयो पो का नई गाल ता कयो पो दोस्तन करे बुद्धि काने पड़ी काने पो न जो दिमाग जो फिलणो शुरू थे पो हुन के फोन पछाड़ी में मुझे मथे में सूर पांजी मेहनत करे कुछ अगते वधो मेहनत कयो असा मथे में सूर छो तावजो जदे सुने समसाम ऐलान कयो त सुने महबूब जो वारिस केरा उते एकड़ो शख्स वेठो हुयो जंहिंजी उम्र 350 साल थी चुकी हुई घणा साल कान बुधी थो तो हमेशा बुधो तो हुजूर जे उम्मत जी उम्र 60 साल 50 100 120 ये न लेकिन ओहो शख्स जेको बाद में मुसलमान थियो नालो छाए चो सलमान फारसी छा नालो बुधायो वरी चो ओ 350 साल उम्र वारो कुराड़ो समसाम जे बाह में हथ थो विझे चवे तो हलिया त मां बुधाई त मुझे मुस्तफा जो वारिस केरा चो त समसाम जो खत उन जे गीदे में पयो आ लिखत महबूब जी उन जे गीदे में पई आ अन्या के खे राज कोन थो बुधाए दिल में सवे सवाल जन्म वठी विया 80 उठन जो सौदो आ खाली भी न हुंदा भरल हुंदा पेट उनन जा अच्छा हुंदा पुठियूं उनन जो गाढ़ियूं हुंदियूं अखियूं उनन जो कारियूं हुंदियूं कजावा उनन जा यमनी हुंदा महारू उनन जो अजमी हुंदियूं हुंदा बि 80 भरल हाने दिल में ख्याल आयो अग्या सलमान सुनो पोया अबू समसाम कादे वठी आयो सिधो अलीउल मुर्तजा शेरे खुदा जे दर ते वठी आयो आ काथे वठी आयो जवाब दे वरी जो काथे वठी आयो अलीउल मुर्तजा शेरे खुदा जे दरड़े ते वठी आयो सलमान सुने दरड़ो खड़कायो
सलमान सुने दरड़ो खड़कायो अंदरों हैदरे करार जवाब इनायत फरमायो। अजीब जवाब शेरे खुदा दरवाजे खड़कण सा इए न पुछो त केरा पाणा दरो जवाब ॾिनो ओ अबू समसाम एडी देर करे असां के इंतजार करायो थई। जी अबू समसाम जे कन ते आवाज पयो त अंदरा बुधाइण वारो न दरड़ो खुलियो आ न मूंखे ॾिठो थई इए थो बुधाए त अबू समसाम देर करे इंतजार करायो थई केरा। जी जो दरड़ो खुले अबू समसाम ही सुने सलमान के सुने अली फरमायो अंदर अचो। जी जो वेहन ॾिसन आबे ज़मज़म जे पानी सा सुकी मानी अलीउल मुर्तज़ा खाई रहियो आ। शेरे खुदा इए कोन बनियो आ ओ 100 मण पलियूं भरण वारा ओ 500 बोरियूं गॾु करण वारा हज़ारे मण गॾु करण वारा इन नियत सां त जॾहिं गरीबन जो अन्न खुटंदो बोरीअ जे एवज़ 2 वठंदुसि 2 जे एवज़ 3 वठंदुसि तौबा कर खुदा जो खौफ कर इन नियत सां गॾु न कर कॾहिं इन नियत सां भी गॾु कर त जॾहिं अनड़ो खुटी पवंदो गरीबन खे रब जे रज़ा ख़ातिर ॾेई छॾींदुसि। दुनिया वारा तो के छा ॾींदा बोरीअ जे एवज़ 2 बोरियूं न ॿियो छा मिलंदी। मुंहिंजो खुदा ओहो आ जेको 100 मण तूं छटींदो आ उन 100 मण मां 100 मण बनाईंदो आ। ओ मुसलमान बोरीअ जे मथा बोरीअ जो इहो नुक़सान जो सौदो छो तो करी सौदो करी त फ़ाइदे वारो कर। रब जो क़ुरान ॿुधाए रहियो आ मन ज़ल्लज़ी युक़रिदुल्लाह क़र्दन हसना फ़युदाइफ़हु लहू वलहू अज्रुन करीम। फायदे वारो सौदो कर मुझे अल्लाह सा सौदो कर जेको पांजे सुने कुरान करीम में फरमाए रहियो आ केरा तव्हां मां जेको मां अल्लाह के कर्ज दे। 28 पारो कुरान जो 27 पारो कुरान जो खोले ॾिसो मन ज़ल्लज़ी युक़रिदुल्लाह केरा तव्हां मां जेको बादशाहन जे बादशाह के कर्ज दे। मौला तोखे कर्ज रब चवे तो हा मौला कीअं ॾियां अल्लाह फरमाए तो क़र्दन हसना सुहिणो कर्ज मां रब खे ॾे। मौला उहो कीअं ॾियां रब तो चवे कंहिं मिस्कीन जी मदद कर इहो तो मां रब के कर्ज ॾेई छॾियो। कहीं बुखायल जी बुख टार कहीं मज़लूम जी मदद कर कहीं बेवाह औरत जे सहारो थी कहीं यतीम जी मुझा दोस्त अजीज तालीम जो इंतजाम कर। मुझो रब तो फरमाए अल खल्क अयालुल्लाह हे मखलूक मां रब जो अयाला जेको हिन जी खिदमत कंदो मां रब ऐलान तो कया ओहो मां रब के कर्ज ॾेई रहियो आ। तो खां तो पुछां रब जेको कर्ज नाले सां चई वठे मौला ॾींदे छा। रब फरमाए थो मन जा बिल हसनते फलहू अशरु अम्सालिहा। ओ व्याज वठण वारा तौबा कर अज अल्लाह जो कुरान बुध अगर जरे जे बराबर ईमान थई त यकीन कर रब जो कुरान सच्चो आ। मुझो अल्लाह तो फरमाए मन जा बिल हसनत फलहू अशरु अम्सालिहा जेको मां अल्लाह जे राह में सुणे खैर जे नियत सा हिकड़ी भी बोरी ॾींदो मां रब ऐलान थो कया तॾहूण ॾींदो मां से। बीण न तू त बीण ते व्याज पियो वठी टीण न चौण न पंजूण न छहूण न सतूण अठूण नाउण न। मुझो अल्लाह तो फरमाए फलहू
अशरो अमसालिहा कणक ॾिनी थई बोरी त कणक 10 बोरियूं ॾींदो मैं, चांवर बोरी ॾिनी थई त चांवर 10 बोरियूं ॾींदो मैं, अशरो अमसालिहा उन जे मिसल ॾींदो मैं। 1000 मां अल्लाह जे राह में मिस्कीन खे ॾिनो थई त 10,000 ॾींदो मैं। इहे 10 दुनिया में ॾींदो मैं, वरी 70 आखिरत में ॾेई छॾींदो मैं। एडो वडो सौदो छड़े चरिया तोखे छा थियो आ? इहो कंहिं गैर तोखे भड़कायो आ, कंहिं गलत रस्ते ते तोखे वठी वियो आ। यार सां सौदो कर, यार सां सौदो कर। सोच हे कोरोना वायरस, कोरोना वा मुसलमानो कुरान ते बेतरो यकीन कोन था रखो जेतरो हिन टीवी जे खबर ते। रुगी खबर पई त कोरोना वायरस आयो आ, बूथाड़ा बधजी वया, वठ वठा थी वई, पंहिंजा पंहिंजन खां अलग थी वया, सरहदूं लगी वयो। मुझो रब तो चवे ओ मुसलमानो मां बेनियाज हो हां। पाकिस्तान जड़ो गरीब मुल्क, मिस्कीन मुल्क, जिथे कोई निजाम ही कोने को, उन मुल्क जे अंदर जेको पहिरो केस मुझा दोस्त अजीज कोरोना वायरस जो आयो, वो चंगो भलो थी घर पंहिंजे बचड़न में भी पहुंची वयो। वो अमेरिका, वो यूरोप, वो दुनिया जा तरक्की याफ्ता ममालिक जन वट दुनिया जी जदीद तरीन आलात ऐं सहूलतूं हिक जे पुठा बियो पोथो मरे, बे जे पुठा टियों पे थो मरे, टे जे पुठा चौथो पे थो मरे। दुनिया जूं मंडियूं खत्म थी वयूं। मुझो रब तो चवे ओ मुसलमानो अखियूं खोलियो, उनखे कुछ न थींदो जेको मां खुदा ऐं मुझे मुस्तफा जे दामन में ॿई हथ विझां। ड्रिज मुसलमान व्याज वठण खां ड्रिज हिकड़ो वायरस रुगी लगे तो तुंजा अरब खरब कादे वींदा। तू त वात पटियो पियो हुदे, रुगी नंढड़ो मथे में सूर पवई, तुंजा अरब खरब कम जा कोन्हन। मायूस थींदे, परेशान थींदे। इन करे देर न कर, हाणे ही सौदो कर, कंहिंसां पंहिंजे मालिक सां सौदो कर, यार सां सौदो कर। ऐं उहो मुंहिंजो उहो करीम आ जेको पेनूअ खे बादशाह बनाए छॾींदो, जेको पेनू फकीर खे ॻाल्हायो सजण साईं जो फकीर आहियां। इन करे रुगी तकरीर न, तकरीर सां गॾु मुझे मुस्तफा जे दीन जी तबलीग भी करणी। अजीजाने मन मां मोटी हला, उम्मीद है इंशाअल्लाह ताला हिन इलाके में कोई व्याज वठण वारो न हुंदो। खुदा न खास्ता, खुदा न खास्ता अगर को आहे तो उन जे खिदमत में बाहूं बधी अर्ज तो कया, मन मुझे हिन बाहुन जो ओहो कदर करे। तो ओ खुदा जा बाना बीण वठण मां चाहे, टीण वठण मां चाहे, अजाब तैयार न कर पंहिंजे ला। ॾहूण ते सौदो कर, दस तोखे कुरान ॾिनो। सजण साईं जे फकीर तो ते पैगाम पहुचायो आ, ॾहूण ते सौदो कर। अर्ज पे कयम समसाम, अबु समसाम आयो, सुनो सलमान आयो, मुझो अली छा पियो करे? जवाब ॾियो। विसरी वियो न ॻाल्हि? हथ मथे खणी ॿुधायो छा पियो अली करे? अदा न सॼी संगत के भर चो, जंहिंजो मौला अलीअ सां प्यार ओहो हथ मथे करे, जंहिंजो पंजतन पाक सां प्यार ओहो हथ मथे करे, जंहिंजो चैने यारन सां प्यार ओहो हथ मथे करे, जंहिंजो यारीअ वारो आ यार ओहो हथ मथे करे, जंहिंजो मुर्शिद सजण साईं पगदार ओहो हथ मथे करे। छो त टिकेट जन्नत जी हैदर आॾींदो, पंहिंजे हथनि सां पाण वंडींदो, जेको इन जन्नत वञण लाइ तैयार ओहो हथ मथे करे, जंहिंजो मौला अलीअ सां प्यार ओहो हथ मथे करे, जंहिंजो पंजतन पाक सां प्यार ओहो हथ मथे। माशाअल्लाह सब मौलाई, हिकड़ा मौलाई, हिकड़ा अथव पेश सां मूलाई। मूलाई मना मूडी, मूलाई मना मूडी, मौलाई मना मालिक सां कनेक्शन जोड़न वारो। असां सभई मौलाई हूं चायो, वरी वरी जो चायो। हाँ
अजीजा ने मन सुने अलीयुल मुर्तजा शेर खुदा जी जात आबे ज़मज़म सा सुकी मानी खाई रहा हन। अबू समसाम जो डिठो सजो गाढ़ो थी वयो, निहारण लगो 80 उठन जी लिखता महबूब भी मौजूद नाहिन। वार सजेला चई विया जेको पाण सुकल मानी पानी सा खाई रहो आ, इहो 80 उठ माखे किथां दींदो। अबू समसाम जे दिल में ख्याल आयो, शेर खुदा मुर्की निहारे फरमायो ओ अबू समसाम मसा जो मेहमान ही रात रही पो सुबह जो तुझी अमानत तोखे मिली वींदी। शेरे खुदा इं छो चयो पाण हुन जे रात जी निंड बचाइण पिया चाहिन। सुबह जो तुझी अमानत तोखे मिली वेंदी। आसरो त थियो त जेके सॼी ख़बर आ कुछ न कुछ त भला मिलंदो। रात मिड़ई जीअं जो तीअं गुज़ारी सलमान फारसी पंहिंजे वापस बचड़न ॾे हलियो वियो। अबू समसाम रात रहियो। सुबह जो सवेल मुंहिंजा दोस्त अजीज अॼु जे ज़ुबान में चवां नाश्तो खाई करे छो त फजर पढ़जी वे। नाश्ते खाइण खां बाद में मुझे सोहणे अलीअ चयो ओ अबू समसाम तैयार थी। सलमान सोहणो भी अचे वयो। सलमान अबू समसाम के तैयार कर। अबू समसाम तैयार थियो। हेॾा तवज्जो कजा मुझे अलीअ सोहणे इमाम हसन जे चीच में हथ विझी पाण फरमायो बच्चा तू भी तैयार थी। कंहिंजे चीच में हथ विधऊं। गाला गाला इमाम हसन साईं जी। इमाम वरी वरी चो इमाम मुझे मुस्तफा करीम जे लाडली न्याणी जो पगदार पुट हजरत इमाम हसन मुझा दोस्त अजीज अज इमाम हसन सोहणे के पंहिंजी सजी आंगुर ॾिनी आ। कहें अलीउल मुर्तजा शेरे खुदा पोयां सलमान सोहणो ऐं अबू समसाम अची रहिया हन। हाणे मदीने जे गलिन मां वञन था पिया। अबू समसाम जे दिल में सवे ख्याल केॾी महिल हेॾे निहारे केॾी महिल हेॾे निहारे त ख़बर नाहे ओ वाड़ो काथे हूंदो जिते एतिरा उठ बीठल हूंदा। मुंहिंजा दोस्त अजीज तां त मदीने जे गलिन मां ॿाहिर निकिरी वया। अबू समसाम जा अञा ख़दशात वधंदा वया। जीअं जो मदीने जे गलिन मां ॿाहिर निकता कंहिं मुंहिंजा दोस्त पहाड़ीअ जे हेठों बीठा। जंहिं वक़्त में अबू समसाम बीठो सलमान फारसी बीठो। अलीउल मुर्तजा जेॾी महिल निकतो कहिड़ी सूरत में ख़याल लही वियो मुझे मुस्तफा करीम जी दिस्तार पाते, मुझे मुस्तफा करीम जो कुर्तो पाते, मुझे मुस्तफा करीम जी मुबारक हथड़े में खणी करे हिकड़े हथड़ में खणी ॿिए हथड़ में पुट हसन के वठी करे जीअं उते पहुतो अबू समसाम ॾे निहारे अलीउल मुर्तजा चयो ए अबू समसाम दे ख़बर तुझी अमानत मां तोखे ॾियां या ही मुंहिंजो बचड़ो तोखे ॾे। सलमान खे त ख़बर आ तही उन बाग जा गुल हन जेको रुगी अॻियों आंगुर रखंदो वेंदो आहे त पोयां खजी बि तैयार थींदी आहे डंग बि झले बीहंदी आहे। उन ला त मसलो ई कोन हो। उनखे त यकीन हुयो राज़ पियो ॾिसे मसलो हुयो समसाम जे ला। अबू समसाम निहारे चयो हे ॿार किथों वठी ईंदो तहां वॾा सदा हो। जीअं हिन चयो ॿार तीअं मुंहिंजे सोहणे अलीउल मुर्तजा उहा मुंहिंजे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी लठ मुबारक हथ में ॾिनी पंहिंजे बचड़े इमाम हसन खे बचड़ा। अबू समसाम खां पुछ छा घुर्जे। अबू समसाम के इमाम हसन चयो खत मुखे दे। जेडी मल मुझे महबूब जे बचड़े खत पढ़ियो लिखियो पयो 80 उठ दींदुम कारन अखने वारा 80 उठ हुंदा पेट उनन जा अच्छा हुंदा पुठियूं उनन जो गाड़ियूं हुंदियूं तवज्जो कजा कजावा उनन ते यमनी हुंदा महारू उनन जो अजमी हुंदियूं खाली को न हुंदा सभई भरल हुंदा। सुने इमाम हसन मुजतबा पांजे दिल पर नाना बाबा जो खतड़ो अखिन ते रखी चुमी करे
खतड़े के सीने सा लाए पांजे जिस्म सा गड करे समसाम के चयो हलिया ओहा लठ मुबारक अगते खणी समसाम पोया लगो जीअं जो उते पहुता पाण फरमायो इते बीहु बीठो तवज्जा कजा इमाम हसन साईं ओहा लठ मुबारक हिकड़ो मुंहिंजा दोस्त रेत जो तड़ो हुयो हीअं जो लठ हई त रेत परे थी वई वॾी हिकड़ी भिक ज़ाहिर थी परी जो ॿियो दफ़ो लठ हयो भिक परे थी वई अंदर अजीब दुनिया ज़ाहिर थी पई सुणे इमाम हसन हथड़ो हेठ करे महार में हथ विझी करे उहा महार बाहर कढी पर ओ अबू समसाम वंश वठवाई हल हे महार वठ आई हल पोइते न निहार जा पोइते न निहार जा अबू समसाम महार वरती महार वठी हलियो ॾिठई त महार में ज़ोर नाहे जेॾी महिल थोड़ो अॻिते हलियो पुठियां वज़न जी छिक थी पक थियसि त हा कुझु न कुझु आहे जेॾी महिल घड़ी खन गुज़री त हिकिड़े टड़े कई टिड़िंग चई हिकिड़ी अची वई अगते हलियो त बे कई टणन हाने चढ़ा वजंदा वया अबू समसाम गणींदो वयो अगते हलंदो वयो जेडी मल 1 2 3 4 5 20 30 40 50 60 70 75 78 79 जेडी मल 80 पूरा थिया दिल में ख्याल कई दिसा अखड़ियों सभिनी जो कारियूं आहिनि या कोनन के पेट सभिनी जो अच्छो आहे या कोने को पुठी सभिनी जी गाढ़ी आहे या काने का उनन जे मथा पल्लण यमनी आहिनि या कोनन के उनन जो महारू अजमी आहिनि या कोनन के भरियल हन या खाली हन जीअं जो पोइते निहारी इमाम हसन हकल कई ओ बेज़रफ अगर जो पोइते न निहारी हां तुझी जिंदगी खत्म थी वने हां या महार कान खुटे हां जे कदे पोइते न निहारी हां त तुझी जिंदगी खत्म थी वने हां तू शमन ते वनी पहुंची हां ये हितौ महार कान टुटे हां महार कान खुटे हां जॾहिं सलमान सुणे हे सॼा मंज़र ॾिसी करे अर्ज़ कई दिलबर हे कदहिं जो राज़ आया है सलमान सुणे अर्ज़ कयो समसाम त पंहिंजी मुराद वठी वयो तवज्जह कर मुसलमान इमाम हसन सुणे जेडी मल उते सुणे सलमान ऐं सुणे अली जे भर में आयो त सुणे सलमान हज़रत अली खे अर्ज़ कयो क़िबला राज़ कहिड़ो दिलबर अली मुर्की फरमायो त जंहिं राज़ ज़ाहिर कयो आ उन खां ई पुछो जह राज जाहिर कयो आ उन खई पुछो सुने सलमान अर्ज कयो ओ मुझे मुस्तफा करीम जे कुल्हड़न जा सवार ओ मुझे मुस्तफा जे कुल्हड़न जा सवार ओ मुझे महबूब जे कुल्हड़न जा सवार राज कहिड़ो आ इमाम हसन मुजतबा ॿुधायो त हज़रत सालिह अलैहिस्सलाम जे ॾाचीअ खां अॻु में अल्लाह जे ज़ात बाबरकात कारिन अखड़िन वारियूं भूरन पेटन वारियूं गाड़न कुल्हन वारियूं कजावन सां लॻियल 40,000 मुझे महबूब मुस्तफा करीम जेला इन जगह ते तैयार करे बिहारे छड़ियूं मुझे मुस्तफा करीम जी अल्लाह जे ज़ात के खबर हुई अबू समसाम इंदो हिय सवाल कंदो हिय मुआहिदो थींदो मुझे करीम आका बुधायो बचड़ा हसन इहो वनी पांजे हथड़न सां पूरो करे अच जा कुरान जी आयत याद अथव कहिड़ी पढ़ी ज़मीन जा वारिस गाला ज़मीन जा वरी चओ ज़मीन जा जेको वारिस हूंदो आ ओ मालिक हूंदो आ जवाब ओ मुझे बस में हुजे मां उडामी वञा मुझा सोहना आका तुझो रोज़ो दिसा मुझे बस में हुजे दिल रोज़ो मदीनो करे
दिल रोज मदीनो मदीनो करे शल रब मुझी का किस्मत करे। अच्छा बचड़न साण सभिनी के गडे अच तुझे अंगण जी चाउठ चुमा मुझे वस में हुजे।